नासिम पीपल्स पार्टी के चेयरमैन सोशल प्रोटेक्शन यूनिट जो इफ्तिताह करे जो मनसूबे ते सिंध हुकूमत शुरुआती 1000 ॾींहं लाइ गुरहारी माओ ऐं संदसि माउ जी सिहत जो ख्याल रखंदे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे सोशल प्रोटेक्शन यूनिट जो मनसूबो को आम मनसूबो या सियासी प्रोग्राम न आहे ही सिंध सरकार जो तारीख़ी मनसूबो ऐं इनकलाब आहे। तफ़सील अब्दुल्ला सोलंकी जी रिपोर्ट में। सीएम हाउस कराची में पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सोशल प्रोटेक्शन यूनिट मनसूबे जो इफ्तिताह करे छॾियो जंहिं तहत सिंध हुकूमत शुरुआती 1000 ॾींहनि लाइ ॻोढ़ारी माउ ऐं संदसि ॿार जे सिहत जो ख्याल रखंदी। इन मौके ते इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू सिंध में इनकलाब जी शुरुआत करे रहिया आहिनि। सोशल प्रोटेक्शन यूनिट जो मनसूबो को आम मनसूबो या सियासी प्रोग्राम न आहे, ही सिंध सरकार जो तारीख़ी मनसूबो आहे। ये कोई आम सियासी मंसूबा नहीं है, ये मेरा ख्याल में सिंध हुकूमत का एक तारीखी इनिशिएटिव है और आज हम पूरे सिंध में एक इनकलाब शुरू करने जा रहे हैं। बिलावल भुट्टो ज़रदारी ॼाणायल मनसूबे खे मिसाली करार ॾींदे चयो त इन खे चइबो आहे डिलीवर करण, हुक्मरानी करण संदन लाइ अहिड़ा मनसूबा ई सुठी हुक्मरानी आहे ऐं इन खे ई इनकलाब चइबो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे मिसाली प्रोग्राम शुरू कया विया आहिनि ऐं इहो ई सबब आहे जो पीपल्स पार्टी खां पोइ इक़्तिदार में ईंदड़ अपोजिशन जमायतूं इहे मनसूबा चाहींदे बि ख़त्म नाहिनि करे सघियूं ऐं नाला तब्दील करे खेनि उहे मनसूबा जारी रखणा पिया। ये बीबी शहीद के मंशूर के प्रोग्राम्स है जो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने शुरू किए और हमारे सारे ऑपोजिशन ना चाहते हुए भी ये प्रोग्राम्स खत्म नहीं कर सकते थे और जब हम हुकूमत में थे गरीब अवाम को इस प्रोग्राम से फायदा पहुंच रहा था। आज भी इस मुश्किल वक्त में, इस मुश्किल घड़ी में अगर तो पाकिस्तान भर में कोई सोशल सेफ्टी प्रोग्राम मौजूद है तो वो बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मौजूद है और वो पाकिस्तान पीपल्स पार्टी की वजह से है।